अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां इलाही बख़्श हुजण तव्हां सां गॾु अॼु हिकु नए उनवान सां गॾु आहियां। ऐं असांजो अॼु जेको उनवान आहे इश्तिहारो। अचो त इश्तिहारे जे बाबति असां पढ़ूं त इश्तिहारो छाखे थो चइजे, इश्तिहारे जी वज़ाहत छा आहे ऐं असां इश्तिहारो किथे इस्तेमालु कंदा आहियूं। इश्तिहारो शाइरी तुर नसर ॿिन्ही में इस्तेमालु थींदो आहे। घणो करे शाइरनि इश्तिहारे खे शाइरीअ में इस्तेमालु कयो आहे। ऐं अचो त इश्तिहारे जी वस्फ़ छा आहे ॿुधूं था। इश्तिहारे जी वस्फ़। इश्तिहारो अरबी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे जंहिंखे सिंधीअ में उधार वठणु या उधारो वरितल आहे। इस्तिलाही माना में कंहिं लफ़्ज़ जी हक़ीक़ी माना बदिरां उधारी माना आणणु। मिसाल अहमद शींहुं आहे, हिन में अहमद लाइ शींहं वारियूं ख़ूबियूं उधारियूं वरितियूं वियूं आहिनि या शींहं जो जेको नालो आहे उहो उधारो वरितो आहे। जॾहिं त जे हाणे वाज़े आहे शींहं जो नालो उधारो वरितो वियो आहे त माना उन में असां वाज़े था कयूं त उहो शींहं वारी ख़ूबियुनि वारो आहे। जीअं असां आम तौर ते चवंदा आहियूं ॾिसो शींहुं आहे शींहं। इल्म बयान जो हिकु निहायत अहम क़िस्म आहे जंहिं जुमिले में हिक बीहक या बनावट जे एतबार खां इश्तिहारे में ऐं तशबीह में तमामु घटि फ़र्क़ु आहे, पर इज़हार जे लिहाज़ खां इश्तिहारो वधीक ताक़तवर ऐं वसीउ आहे। इन करे ख़ासि तौर ते शाइरीअ में हिन सनअत जो हिकु ख़ुसूसी मक़ाम आहे। जामिया सिंधी लुग़ात में इश्तिहारे जी माना कुझु हिन रीति आहे त इश्तिहारो जमा इश्तिहारा, लफ़्ज़ अरबी उधारो वठणु, उहा तशबीह जंहिंमें तशबीह जो हर्फ़ जहिड़ो जीअं वांगुरु कमु न आणिजे। मसलन हू शींहुं आहे, हू शींहं जहिड़ो बहादुर आहे। हिन में जेको पहिरियों जुमिलो आहे हू शींहुं आहे, उहो बिल्कुलु वज़ाहत करे थो ॾेखारे थो त उहो इश्तिहारो आहे। उन्हीअ जो लफ़्ज़ कंहिंजे शींहुं उन जे लाइ इस्तेमालु थियो आहे। जॾहिं त जे हू शींहं जहिड़ो बहादुर आहे माना शींहं जहिड़ो माना उनजी भेटा कई वई आहे। इन करे असां हिनखे ब्रैकेट में बंदि कयो। इश्तिहारे बाबति मिर्ज़ा कलीज बेग जो रायो कुझु हिन रीति आहे त इश्तिहारे जी लफ़्ज़ी माना उधारो घुरणु। इस्तिलाही माना में आहे त कंहिं लफ़्ज़ जी हक़ीक़ी माना कढी उधारीअ तौरु कमु आणिजे। तशबीह ऐं इश्तिहारे में फ़र्क़ु हीउ आहे त तशबीह में हिकिड़ी शइ ॿी शइ जहिड़ी या मुशाबिह चवण में अचे थी, जीअं शींहं जहिड़ो मुड़ुसु, ऐं इश्तिहारे में मुड़ुस खे ख़ुदि शींहं चवण में थो अचे। मिसाल अहमद शींहं जहिड़ो आहे, तशबीह आहे या अहमद शींहं आहे, इहो इश्तिहारो आहे। मुंहिंजे ख़्याल सां इन तव्हांखे फ़र्क़ु महसूसु थी वियो हूंदो ऐं ख़बर पइजी वई हूंदी त इश्तिहारो छाखे थो चइजे ऐं तशबीह छाखे थी चइजे। इन जॾहिं असां इश्तिहारो पढ़ंदा आहियूं त उन में असां सिधीअ रीति या अणसिधीअ रीति तशबीह खे ज़रूरु डिस्कस कंदा आहियूं, सभिनी सां ज़रूरु ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं, छाकाणि त इहे ॿई लॻभॻि हिकु जहिड़ा आहिनि ऐं थोरे फ़र्क़ सां साॻी मुशाबियत ऐं साॻियो रखंदा, पर उन जे बावजूद बि इश्तिहारो जेको आहे उन में असां पंहिंजे मर्ज़ीअ जे मुताबिक़ कॾहिं कॾहिं मिजाज़ी माना कढंदा आहियूं, जॾहिं त तशबीह में अहिड़े क़िस्म जी का बि ॻाल्हि कोन्हे हूंदी। ऑक्सफोर्ड कंपेनियन टू क्लासिकल लिटरेचर में आहे त मेटाफोरा, a Greek word meaning transferring, the transfer of name, action or descriptive term to an objective different form but analogous to that to which it is properly applicable। माना मेटाफोरा हिकु यूनानी लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे मटाइणु, तब्दील करणु कंहिं नाले, कम या बयान जे कंहिं मुख़्तलिफ़ सूरत खे कंहिं अहिड़े मुख़्तलिफ़ फॉर्म में तब्दील करणु जो बज़ाहिर उन्हनि में का हिकु जहिड़ाई नज़र न ईंदी, पर गौर करण सां उन्हनि में मुनासिब हिकु जहिड़ाई नज़र ईंदी। इहा ई ॻाल्हि असां मथे कईसीं जेका हिन लिटरेचर जी डिक्शनरी में जेका लिखियलु आहे ॻाल्हि, असां उन खे वाज़े करण जी कोशिशि कई आहे। जॾहिं असां गौर कंदासीं का न का असांखे थोरी न का ॻाल्हि साॻी नज़र ईंदी। इश्तिहारे बाबति वज़ाहत कुझु आहे त अदबी ॿोलीअ में हिननि उनसरनि यानी तशबीह, तमसील, इश्तिहारे ऐं अलामत जो पाण में निहायत गहरो ताल्लुक़ आहे।
ही मानवी सनअतूं पंहिंजी माना जे गहराईअ ऐं कुशादगीअ सां ज़बान ऐं बयान में वज़ाहत पैदा कनि थियूं। हिननि सनअतुनि मां तशबीह में हक़ीक़ी माना इस्तेमाल थिए थी ऐं बाक़ी टई सनअतूं मिजाज़ी गैर हक़ीक़ी माना सां ताल्लुक़ रखनि थियूं। जा जुज़ा या रुकन, हर हिक शइ खे को न को जुज़ो या रुकन हूंदो आहे। अहिड़ी रीति इस्तिआरे जा बि जुज़ा ऐं रुकन आहिनि जंहिंजे बुनियाद ते असां उनखे परखींदा आहियूं त इस्तिआरे जा कहिड़ा कहिड़ा जुज़ा ऐं रुकन आहिनि जो उहो अहिड़ा जुज़ा इस्तेमालु थियनि था ऐं असां उन में फ़र्क़ु वाज़े कयूं था त इहो इस्तिआरे जा जुज़ा आहिनि ऐं इस्तिआरो इन्हनि खे चयो वेंदो आहे। पहिरियों आहे मुस्तिआरिल, उहो शख़्स या शइ जंहिं लाइ को लफ़्ज़ उधारो वरितो वियो हुजे। मिसाल जे तौर ते असां पोइ ते पढ़ियोसीं अहमद शींहुं आहे, माना असां उन लाइ शींहुं लफ़्ज़ उधारो वरितो हुयो। मुस्तिआरिम उहा शइ या शख़्स जंहिंखां को लफ़्ज़ उधारो वरितो वियो हुजे। कंहिंखां वरितो होसीं? असां शींहं खां उहो लफ़्ज़ उधारो वरितो होसीं। मुस्तार ख़ुदि उहो लफ़्ज़ जेको उधारो वरितो वियो हुजे, लफ़्ज़ ई उहो हुयो जेको असां शींहं लफ़्ज़ वरितो उधारो। हाणे अॻिते अचे थो वजह जामिया। वजह कहिड़ी आहे? वजह आहे उहा ख़ुसूसियत या सिफ़त जंहिंजे बुनियाद ते को लफ़्ज़ मुस्तिआरो वरितो वियो हूंदो आहे। उहा आहे बहादुरी, शुजाअत ऐं उहा उनजी ख़ुसूसियत हुई ऐं ख़ासियत हुई जंहिंजे बुनियाद ते असां उहो लफ़्ज़ इस्तिआरो वठी अहमद खे ॾिनोसीं। अॻिते इस्तिआरे जा मिसाल। इस्तिआरे जा मिसाल कुझु हिन रीति आहिनि। विया से वंझार हीरो लाल वंधियन जे, तनी संदा पोयां सही लहन सार, कटन कट लहार हाणे उन्ही भेणीअ। हाणे इन में ॾिसूं था त शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ हिन में ॿ लफ़्ज़ अहिड़ा इस्तेमालु कया आहिनि जेके इस्तिआरे जे तौर ते कमु आयल आहिनि ऐं उन्हनि जी हक़ीक़ी माना कुझु ॿी आहे ऐं मुस्तार थियल माना कुझु ॿी आहे। वंझार लफ़्ज़ जी माना जेका आहे उहा आहे हीरा मोती परखींदड़, पोईंदड़, घड़ींदड़। जॾहिं त इस्तिआरे में इन जी माना कुझु हिन रीति आहे रूहानी कमाल रखंदड़, कामिल इंसान। जॾहिं त जे इनखे भेटा ॾिनी अथई लोहार सां। वंझारनि खे शाह लतीफ़ भेटा ॾिनी आहे या जेको आहे सो मुस्तार कयो आहे लोहारनि सां। अचो ॾिसूं था छा थिए, लोह जो कमु कंदड़। इस्तिआरे में दुनिया जे हिर्स रखंदड़, दुनिया जी तलब रखंदड़ शाह लतीफ़ त ॿिनि शयुनि खे भेटियो आहे, हिकिड़ो वंझारनि खे, मोती परखींदड़नि खे ऐं ॿियो लोहारनि खे। पर ॿिन्ही जी जेका भेटा कई अथई उहा मुस्तार इस्तिआरे जे तौर ते कई अथई त कहिड़ी शइ वंझार आहे, कहिड़ी शइ मोतियुनि खे परखण वारी आहे, कहिड़ी शइ जेको आहे सो रूहानी कामिल शइ रखंदड़ आहे, रूहानियत रखंदड़ आहे, ऐं कहिड़ी शइ आहे ऐं कहिड़ा फ़र्द आहिनि जेके हिर्स रखंदड़ आहिनि। छाकाणि त दुनिया में ॿई फ़र्द गॾु आहिनि, ॿई शख़्सियतूं गॾु आहिनि। हिकिड़ा उहे जेके जुंग जवान ऐं कामिल इंसान आहिनि ऐं ॿिया उहे जेके दुनिया जी हिर्स रखंदड़ इंसान आहिनि। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई चवे थो त इंसान आहे उहो जेको कामिल बि आहे ऐं जेको गाफ़िल बि आहे। अहिड़ी ई रीति जेका हिकिड़ा त चङा ऐं कामिल इंसान जेके आहिनि उहे दुनिया मां लाॾाणो करे विया आहिनि ऐं उन्हनि जी जॻह जेका अचे वालारी आहे उहा वालारी आहे हिर्स रखंदड़नि ऐं दुनिया जी तलब रखंदड़नि। ऐं जेके सचा मोती परखींदा हुआ उहे सचा मोती हाणे न रहिया आहिनि। हाणे असांखे अहिड़नि माण्हुनि सां भेणीअ माना उनजे पोयां पिया आहियूं जो जेके दुनिया जी लालच रखंदड़ आहिनि ऐं दुनिया खे ई जेको आहे सो सभु कुझु सम्झंदड़ आहिनि। शाह लतीफ़ असांखे इन्हनि शयुनि सम्झाइण जी कोशिशि कई आहे पंहिंजी। ॿियो हिकिड़ो मिसाल आहे इस्तिआरे जो, चने सर चौरंग बिरंगो लोक ॿियो। चने सर चौरंग बिरंगो लोक ॿियो, त सें छिनियो संग, त वञियो हार हथ छुहे। हाणे हिन में असल जेका मानाऊं आहिनि इन्हनि जूं कुझु ॿियूं आहिनि पर मुस्तार थियल मानाऊं कुझु ॿियूं आहिनि। चओ आहे चौरंग माना चइनि रंगनि वारो, पर हिते लफ़्ज़ होशियार, समझदार, चोतरफ़ निगाह रखंदड़ अहिड़ी हस्तीअ लाइ मुस्तार कयो वियो जंहिंखे को बि वरगलाए या पिंबलाए न सघे। बिरंगो ॿिनि रंगनि वारो, हिते ही लफ़्ज़ मकारीअ, मुनाफ़िकीअ ऐं ॿियाईअ लाइ मुस्तार थियो आहे। ऐं टियों लफ़्ज़ आहे हार ॻिचीअ में पाइण जो सुहिणो ॻह, हिते दुनियावी ऐश ऐं आराम
सुए जनसार लाइ इस्तेमाल थियो आहे त जंहिंमें चए थो त चनेसर जेको हुयो उहो चौरंग हुयो, चइनी तरफ़ ते निगाह रखंदड़ हुयो, उन्हनि में कंहिं क़िस्म जो को फेर कोन हो ऐं उहो ॿिरंगो कोन हो, उन में ॿियनि माण्हुनि वांगुरु ॿियाई कोन हुई, धोखो कोन हो, दगाबाज़ी कोन हुई ऐं मां ई जेको दगाबाज़ हुयमि जो हार ते हिरखी पई हुयसि, छाकाणि त जेका चनेसर जी वञी हुई उहा हार ते हिरखी पई हुई लीला, ऐं लीला पंहिंजी ॻाल्हि कए थी त हाणे मां उन्हनि खे छुही जेको छा कंदमि, छाकाणि चनेसर ई जेको हुयो उहो अड़बंग हुयो, उहो चौरंग हुयो ऐं चइनि रंगनि वारा हर तरफ़ होशियार ऐं समझदार हुयो। इहे शयूं आहिनि जेके असल में मूंखे सम्झाइण जो मक़सदु हुयो, इस्तिआरो सम्झाणी कोन हुई। इस्तिआरे मां इहो ई माना आहे त जेका शइ लिकियल हुजे उन शइ जे खे वाज़ह करणु ऐं उन खे परखणु, हक़ीक़त में शयूं कहिड़ियूं आहिनि ऐं उन जी मानाऊं कहिड़ियूं आहिनि, छाकाणि असां पहिरियों ॿुधाए आयो मथे त इस्तिआरे में जेके मानाऊं आहिनि उहे मिजाज़ी हूंदियूं आहिनि ऐं तशबीह में हक़ीक़ी हूंदियूं आहिनि। तशबीह में जीअं जो तीअं भेटा ॾिनी वेंदी आहे ऐं इस्तिआरे में शइ उधारी वरिती वेंदी आहे, उधार वठी उन खां पोइ उन खे इस्तेमालु कयो वेंदो आहे। इंशाअल्लाह तव्हांखे सम्झ में अची वेंदो ऐं आईंदा हिकु ॿिए नए उनवान सां गॾु तव्हां सां गॾु हाज़िर थी पो। अस्सलामु अलैकुम।